बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। असां वटि भला साईं जा रहम करम आहिनि। अॼु असां सिंधी बुर्जी खाने में ठाहे रहिया आहियूं कैपेचिनो कॉफ़ी। जी आहे, हिन कॉफ़ी खे कैपेचिनो कॉफ़ी चयो वेंदो आहे। हीअ ॾाढी टेस्टी हूंदी आहे ऐं अक्सर करे सियारे में इस्तेमालु थींदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त हिन कॉफ़ी खे ठाहिण लाइ असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। हीअ कॉफ़ी ठाहिण त आसान आहे, उन सां गॾोगॾु ॾाढी मज़ेदार बि हूंदी आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त हिनखे ठाहिण लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरीं मां हिते कॉफ़ी खई आहे, 2 वॾा चमचा कॉफ़ी जा खयां आहिनि। सुठी कंपनी जी कॉफ़ी आहे। मां तक़रीबन 2 वॾा चमचा भरे करे कॉफ़ी जा कढी रखिया आहिनि ॿाहिरि हिकु प्याली में। उनखां अलावा 2 कोप मूंखे खीर जा घुरबल आहिनि। हीअ खीर कढ़ियल न आहे, ताज़ो फ्रेश खीर आहे। उनखां अलावा मूंखे घुरबल आहिनि 2 वॾा चमचा खंड जा, या तव्हां एतिरी खंडु इस्तेमालु कयो जेतिरो मिठो तव्हांखे पसंदि हुजे। उनखां अलावा मां खयां आहिनि 2 वॾा चमचा पाणी इस्तेमालु कंदसि। हीउ पाणी बि थधो या गरम न आहे, सिर्फ़ु नॉर्मल पाणी आहे। सभ खां पहिरीं मां बाउल में कॉफ़ी थी विझी छॾियां। इन खां पोइ मां हिन में 2 चमचा खंड जा इस्तेमालु थी कयां। हिते असां हिन में 2 चमचा पाणी जा विझी था छॾियूं। हीअ वॾा चमचा असां इस्तेमालु करे रहिया आहियूं। हिननि सभिनी शयुनि खे असां मिक्स कंदासीं। हिननि सभिनी शयुनि खे असां एतिरो मिक्स कंदासीं त जीअं खंडु असांजी बिल्कुलु ॻरी वञे, बिल्कुलु हीअ हिकु पेस्ट ठही वञे। हीअ आराम सां मिक्स थियणु शुरू थी वेंदी, खंडु ॻरणु शुरू थी वेंदी। हिनखे 10 खां 15 मिंट असां मिक्स कंदा रहंदासीं। हाणे अचो त चुल्ह ते असां पंहिंजो खीर था रखी छॾियूं। खीर खे असां हिते टहिको ॾियारे वठंदासीं, बॉइल करे वठंदासीं चङी तरह। पर ॿिए तरफ़ असां हुन कॉफ़ी खे ऐं खंड खे मिक्स कंदा रहंदासीं त जीअं खंडु हुन में ॻरी वञे। खीर असांजो तक़रीबन बॉइल थी वियो आहे। ॾिसो, असांजो जेको असांजी खंडु हुई या कॉफ़ी हुई चङी तरह मिक्स थी हिकु चॉकलेट जी शिकल में अची वई आहे। ॾिसी सघो था तव्हां। हाणे असां पंहिंजे कप में कॉफ़ी था विझूं। हिकु वॾो चमचो भरे करे मां हुन पेस्ट जो कॉफ़ी कप में विझी छॾींदसि। हाणे इन जे मथां ई असां टहिकियल पंहिंजो गरम बॉइल खीर विझंदासीं। हिनखे विझण खां पोइ असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं, छो जो कॉफ़ी ऐं खीर मिलण खां पोइ यकदमि पाण में ॼमणु शुरू थी वेंदा आहिनि। त हिनखे जेतिरो जल्दी तव्हां घुमाईंदव ओतिरो जल्दी कॉफ़ी सुठी ठहंदी ऐं हुन में चङी ख़ासी गज ठही वेंदी। हिनखे चङी तरह मिक्स कजो। अहिड़ी तरह ई मां ॿियो कोप बि तयारु करे वठंदसि। असांजी कॉफ़ी बिल्कुलु रेडी आहे, ॾाढी मज़ेदार, ॾाढी टेस्टी ऐं ठाहिणु तमामु सवली। उमेद थी कयां त अॼु जी रेसिपी तव्हांखे वणी हूंदी। वरी मिलंदासीं की ॿी प्यारी मज़ेदार रेसिपी सां गॾु। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।